नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त सिविल अस्पताल मिठी में मुबीना इंतज़ामिया नााहली डॉक्टरन जी लापरवाही सबब ॻोठ सालिया झिणजी जी रवासण 27 साला संजना ज़ाल केवल कोली साहब में तकलीफ़ सबब तड़पी फौत थी वे। वारसन पारां हमले ते लापरवाही जो इल्ज़ाम अस्पताल इंतज़ामिया एम्बुलेंस ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। अस्पताल इंतज़ामिया पारां एम्बुलेंस न ॾियण सबब वारिस लाश सुजुकी में खणाए विया आहिनि। ज़ाल जो 4 ॾींहं अॻु में डिलीवरी थी हुई, जंहिंखे साह में तकलीफ़ सबब अस्पताल दाख़िल कयो, जिते बेहतर इलाज न थियो, जंहिं सबब फौत थी वई है। वारसन केवल कोहली ऐं ॿिनि चयो आहे त सिविल अस्पताल मिठी में ईंदड़ मरीज़नि जो इलाज न थिए थो। अमले जी लापरवाही, धमकियूं मिलनि थियूं। सिविल अस्पताल शफ़ाखानो बजाए कोस घर बणिजी वियो। नााहल सिविल सर्जन मसीहा न पर कातिल वेठल आहिनि, जंहिंजी लापरवाही सबब रोज़ानो लाश मिलनि था। गाड़ी वाला किराया करो, गाड़ी कौन थी मिले थे, गाड़ी आए कौन छाजेला कोई भटकिया करे कि बाबा असांजी कारी कौन लगी जमे आने लाश सुस्की अना मयत ता है कोठ बेड़ी करनी है चलो चाहे मुर्गे नालो केवल मुर्गे नालो लक्ष्मण सा भाई मुर्गे नालो अजनी घणी उम्र 27 साल। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।